नाज़िन वारिस ॾिनो माछी भरिसां पुराणी तकरार था जहिड़े दौरान फायरिंग में औरत समेत 2 ॼणा क़तल थी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी थियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मोहम्मद बख्श भोस्तार। जी मोहम्मद बख्श, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, मूंखे ॿुधाईंदो हलां त वारस ॾिनो माछी भरिसां ॻोठ आहे पावड़ो जुणे जो, जंहिंमें जुणेजा बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें हिक ॿिए मथां जेको आहे हिननि जदीद हथियारनि सां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में गोली लॻण सबबि 30 वरहनि जो अब्दुल्ला वलद दीदार जुणे जो ऐं फज़ल जुणे जो शदीद ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल खणाया विया आहिनि। ज़ख़्मनि मां हिकु ॼणो फज़ल वलद जेको आहे वज़ीर जुणे जो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में ई फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त वारस ॾिनो माछी पुलिस जो चवणु आहे त हिकु औरत रईसाना ज़ाल असलम जुणे जो बि इन फायरिंग में मारिजी वई आहे, जॾहिं त फायरिंग जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। वाक़े वारी हंधि ॾांहुं पुलिस जेको आहे न पहुची सघी आहे, जंहिं करे वधीक जानी नुक़सान जो अंदेशो आहे। जी मोहम्मद बख्श, तव्हांजी महिरबानी।